आहा, मांग के खाते हैं, लेकिन चाल ऐसी है कि बड़े बड़े राजा महाराजा भी शर्मा जाए। हरे राम। आऊं खग जाने खग ही के भाषा याद रखिजो। संतन जी भाषा संत ही समझंदा आहिनि। उन्हनि जी कथाऊं ॿुधी तव्हां हैरान थींदो कि चवनि छा था कनि छा था। हिकिड़ा महात्मा ही गली गली घुमनि पिया, छा पिया चवनि ख़बर अथव? अरे कोई मुर्दा ले लो। छा पिया चवनि? मुर्दो केरु वठंदो? घर जो मुर्दो ही न रखंदा आहिनि, माण्हू फूके ईंदा आहिनि। ॿुधायो। लेकिन महात्मा जी भाषा, ग्रस्त में भी संत हूंदा आहिनि, तव्हांजे विच में भी कोई महात्मा वेठा हूंदो, भले असां सुञाणे न सघूं। चओ हरे राम। कंहिं न ॻाल्हायो संत सां, पतो न आहे कहिड़ो मुर्दो खणी ईंदो, छा कंदो। भैया भैया खाइण लाइ ॾियूं, न खपे, पैसा वठो, न खपनि, तव्हांखे मुर्दो खपे। अरे छा था ॻाल्हि कयो बाबा। हज़ारे माण्हू निकिरिया, हिकिड़ो सेठ जी मिलियो, कोई पहुतल हुयो महात्मा। उनजे साम्हूं जेॾी महिल महात्मा चिल्लायो, अरे कोई मुर्दा ले लो, त उन सेठ जी चयो, मुर्दा मिलेगा? मुर्दा दे दो। तुरंत आयो, उन महात्मा खे जॻह ॾिनी। महात्मा वेही रहियो ऐं ईअं भॼन करण लॻो, ईअं भॼन करण लॻो जीअं जीते जी कोई मुर्दो हूंदो। आहा, जीवत मरिए भवजल तरिए, चवंदा आहिनि न, मर जीवे मरिया राम राजे। ईअं भॼन करण लॻो। अखियूं आहिनि, ॿाहिरि कुझु ॾिसे कोन, कन आहिनि, ॿुधे कोन, मुंहुं आहे, कंहिंसां ॻाल्हाए कोन। बसि 24 कलाक भॼन करे, भॻवान जो कीर्तन करे, भॻवान जो ध्यानु करे, ऐं सेठ जी उनखे 2 समय 3 समय भोजन पहुचाए छॾींदा। हिकु ॾींहं जी ॻाल्हि आहे, साध संगत जी चोर आया ऐं सॼी राति जाॻंदो हो। वो फकीर सॼी राति जाॻंदो हो। 4 घंटा 5 घंटा सुबुह जो निंड करे वठंदो, मंझंदि जो जेॾी महिल माण्हू अचनि, ऐं सॼी राति जाॻे। सॼी राति जो जाॻे त चोर खे ॾिसी वरितई। चोर खे ॾिसी वरितई। चोर जो पूरो जेको सामान उन चोरी कयो, धन, उन जी रक्षा करे वरिती। चओ हरे राम। पहचाने वरितो, चोर पकड़िजी वियो। धन दौलत काफ़ी उन सेठ जीअ खे, जंहिं उनखे रखियो, उन जे घर चोरी करणु आयो, उनखे बरामद थी वई। सॼो मोहल्लो तारीफ़ पियो करे त बाबा हे त कोई कम जो नज़र न ईंदो, लेकिन कमाल आहे, हिन त एॾो वॾो चोर पकड़े वरितो, अॼु सेठ जी रक्षा करे वरिती। जेॾी महिल सेठ जी आयो, उदास, चुप, और साधू बाबा जेको वेठो हुयो भजन पियो करे। साधु बाबा चए तो, सेठ जी मेरे को खुशी है कि आज मैंने आपका कोई काम किया, मैं आपके किसी काम आ सका। लेकिन सेठ जी चौन लगा, बाबा जी हमें आज बड़ी पीड़ा है, आज हमारा दिल टूट गया। क्यों, किस लिए? सेठ जी चौन लगा, हमने तो मुर्दा लिया था, आज मुर्दा जाग गया। आज मुर्दो जगियो। समझो था इन जो अर्थ? यानी सेठ जी चवनि था, मां तव्हांखे इन करे ते सहारो ॾिनो कि तव्हां केवल भॼन कंदो प्रभुअ जो, मुर्दो थी करे संसार जे लाइ, प्रभुअ जे लाइ जाॻंदो। पर अॼु तव्हां भॻवान खे छॾे करे संसार जे लाइ जाॻियो। मूंखे धन वठी ॾिनो, पर धणी त निकिरी वियो ओतिरी देरि। साधुअ जी अखियुनि मां आंसू अची विया, रोअण लॻो। ही कहिड़ी भाषा आहे, हे कहिड़ी परिस्थितियूं, कहिड़ा हालात आहिनि। राजेश्वरानंद महाराज पंहिंजे श्रीमुख सां इहा घटना ॿुधाई। उन ॾींहं खां पोइ महाराज छा चइजे, उन साधुअ जी भक्ति त हीअं गगन चुंबी थी वई। पोइ त साम्हूं कोई गुज़री वञे ॾिसी न सघे, रोटी यादि न अचे, 24 घंटा भॻवान जे भक्तीअ में तल्लीन थी वियो। आहा, बड़ भागी ते जन जग मां, सदा सदा, यदा कदा न, सदा सदा हरि के गुण गाए।